जय झूलेलाल। छा तव्हां सभिनि खे पतो आहे कि 7 डिसंबर ते छा आहे? 7 डिसंबर ते असांजे सिंधियुनि जो कल्चर ॾींहुं आहे। त असां इहो ॾींहुं कॾहिं मल्हाईंदा आहियूं और छो मल्हाईंदा आहियूं? इहो ॾींहुं असां डिसंबर जे पहिरें संडे ते मल्हाईंदा आहियूं। इहो ॾींहुं असां असांजे सिंधियुनि जी जेकी असांखे विरासत में असांजो जेको हेरिटेज और असांजो सिविलाइज़ेशन आहे, असां हुनखे यादि करण लाइ और सेलिब्रेट करण लाइ मल्हाईंदा आहियूं। त हलो अॼु मां तव्हांखे कुझु सिंधियुनि जी स्पेशल ॻाल्हियूं थी ॿुधायां और पाण सिंधियुनि जे इन ॾींहं खे हलो कीअं एंजॉय करे था सघूं उहो बि थी ॿुधायां। सिंधीज़ ट्रेडिशनल ड्रेस, अजरक शॉल एंड टोपी। फेमस सॉन्ग्स ऑफ सिंधीज़, होजमालो, हिकु सोन जो रुपयो, थार माता थार, इहा सिंध जीए, सिंधी मुंहिंजी अम्मा, आख़िर कुझु त थींदो, लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलालण। सिंधीज़ फेमस फूड, दाल पकवान, चांहि कोकी, बिह पटाटा, साई भाॼी, सेयल भाॼी, सिंधी कढ़ी, भुॻल चांवर, मिठी ताइरी। सिंधीज़ फेस्टिवल, चेटी चंड, चालीहा साहिब, उतराण, तीजड़ी, सॻड़ो, महालक्ष्मीअ जो सॻड़ो, थधिड़ी। कॉमन वर्ड्स ऑफ सिंधीज़, थुक तई, मुआ मुई, चरी, वाङण, गॾहि, धंधे ते तो वञा, सदोरो ऐं ढाकी पाए, ॾाढो सुठो। हिन वीडियो खे 7 डिसंबर तक एॾो शेयर कयो कि इहो हर किथे वर्ल्ड वाइड सभिनि सिंधियुनि तक पहुचे और बाक़ी माण्हुनि खे बि ॿुधायो कि असां सिंधी माण्हू केॾा मज़ेदार हूंदा आहियूं। और लास्ट में मां हिकु मैसेज थी शेयर कयां, हुनखे तव्हां स्क्रीन कैप्चर करे 7 डिसंबर ते जिते बि सिंधी हुजो सभु पंहिंजी स्टोरी ते शेयर कजो कि प्राउड टू बी अ सिंधी। हैप्पी सिंधीज़ कल्चर डे। जय झूलेलाल। घर घर गूंजे सिंधी अमर जा नारा नारा नारा।